तंहिंखां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी झम्पीअ वेझो खॾायूं भरिसां कींझर ढंढ किनारे वॾी आबादी वारो ॻोठु हाजी अली बख़्श मंछरई मल्लाह ऐं उन जो रोड कींझर ढंढ में इज़ाफ़ी पाणी अचण करे मुकमल पाणीअ जे घेरे में अची वियो आहे, जंहिं करे ॻोठाणनि जो ॿाहिरि निकिरण बि मुश्किल बणिजी वियो आहे। पाणी वधण करे हाणे गाॾियूं अंदरि वञण बि बंदि थी वियो आहे, जंहिं करे ॻोठाणा घरनि खां ॿाहिरि बि वॾो पंधु करे पाणी झागे निकिरण ते मजबूर बणियल आहिनि। पर ज़िले इंतिज़ामिया ठटो अञा ताईं न को नोटिस वरितो आहे, न ई ॻोठाणनि खे पाणीअ खां बचाइण लाइ को मुतबादिल बंदोबस्तु करे सघी आहे। इन सिलसिले में कींझर ढंढ में आयल इज़ाफ़ी पाणी जे घेरे में आयल झम्पी खॾायूं भरिसां कींझर ढंढ किनारे आबाद ॻोठ हाजी अली बख़्श मंछर मल्लाह जे केतिरनि ई मुतासिरनि ॻोठनि लाल मोहम्मद मल्लाह, हबीबुल्लाह मल्लाह, गुलाम मोहम्मद मल्लाह, साहब अनु मल्लाह, मोहम्मद सलीम मल्लाह, अकबर मल्लाह, सरवर मल्लाह, मिर्ज़ा मल्लाह, आबिद मल्लाह, अज़ीज़ुल्लाह मल्लाह, निज़ाम मल्लाह, जुमन मल्लाह दाहिंदे चयो आहे त संदन 350 घरनि ते मुश्तमिल क़दीमी ॻोठ आहे, जेको हिन वक़्तु कींझर ढंढ में वधीक पाणी अचण करे ॻोठ समेत संदन रस्तो बि मुकमल पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं करे हू घरनि खां शहरनि ताईं बि पहुची नथा सघनि। नई पाणी घणो हुजण करे का गाॾी ॻोठ ताईं पहुची सघे थी, जंहिं करे बीमार माण्हू इस्पताल ताईं बि पहुची नथा सघनि। छो त ॿाहिरि रहण लाइ वॾनि मुतबादिल जॻह बि न आहे, जंहिं में आरज़ी रिहाइश अख़्तियार करे सघिजे। हुननि घुर कई त संदसि ॻोठ खे वॾो बचाव बंदि ॾेई ॻोठ खे पाणीअ खां महफ़ूज़ बणाए ॻोठ मां पाणी निकाल करण समेत संदन पाणी हेठि आयल रोड तां पाणी निकाल कराए खेनि सिहत, तालीम, रोड, रस्ता, बिजली जहिड़ियूं सहूलियतूं मुहैया कराए खेनि आरज़ी रिहाइश लाइ जॻह ऐं टेंट मुहैया करे परेशानी खां बचाए वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।